वारे में ॻोठाणनि तरफ़ां दरिया बचायो प्यादल मार्च कयो वियो। अवामी तहरीक जे सीनियर अॻवान कामरेड सरताज अहमद चांडियो जी अॻवाणीअ में ॻोठ गाज़ी खान मरखंड खां वारे ताईं 6 किलोमीटर प्यादल मार्च करे फाज़िल राहू चौक ते धरणो लॻायो वियो। रस्ते में ईंदड़ ॿियनि ॻोठनि जे ॻोठाणनि में शिरकत कई। प्यादल मार्च में अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, पीटीआई समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी जमायतुनि जे अॻवाननि कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधी क़ौम पुरअमन क़ौम आहे। सिंधु दरिया मां ग़ैर क़ानूनी केनाल कढी सिंधु खे सुकाइण 7 करोड़ सिंधी अवाम जी मौत जो परवानो प्रोग्राम आहे। हुक्मराननि हिक तरफ़ा फ़ैसिला करे सिंध मथां अणसिधी तरह जंगी हालतूं आणे रहिया आहिनि। सदन अहिड़ा फ़ैसिला हरगिज़ क़बूल नाहिनि। अहिड़नि फ़ैसिलनि ख़िलाफ़ सिंधी क़ौम शुरू खां ई पुरअमन एहतजाजनि ज़रिए पंहिंजो रद्द अमल ॾेखारींदी आई आहे। अफ़सोस हुक्मरान पुरअमन जिदोजहद जो आवाज़ ॿुधण लाइ तयार नाहिनि। उन्हनि चयो त मुल्क जे ख़ैरख़्वाह वागधड़नि खे बिना देर केनाल मंसूबा ख़तम करण जो ऐलान करणु घुर्जे। ॿी सूरत में सिंधी क़ौम हिक प्लेटफॉर्म ते अची चुकी आहे ऐं पंहिंजो दरिया बचाइण लाइ मरण घड़ीअ ताईं फ़ैसिलाइती जिदोजहद जारी रखंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची